अवामी तहरीक के सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त उमरकोट वाक़ियो मिसकीन माण्हुनि सां दहशतगर्दी आहे। जारी कयल बयान में अयाज़ लतीफ़ पलीजे जो चवणु आहे त उमरकोट में ॾहाकनि खां आबाद मिसकीन माण्हुनि खे अजनि खां महरूम करण ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी आहे। अयाज़ लतीफ़ पलीजे जो वधीक चवणु आहे त अदालती फ़ैसिले हुअण जी सूरत में भी तशद्दुद, बेहुरमती या तौहीन जी इजाज़त नाहे। पुलिस ग़रीब ॻोठाणनि, औरतुनि ऐं ॿारनि ते तशद्दुद करे ज़ुल्म ऐं बर्बरियत जी इंतहा कई आहे। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह जो वधीक चवणु आहे त वाक़िए जी फ़ौरन शफ़ाफ़ इंक्वायरी कराए मुतासिर ख़ानदान खे क़ानूनी तहफ़्फ़ुज़ मुहैया कयो वञे। हथे ख़ाली माण्हू हक़नि लाइ पुरअमन एहतजाज कनि था त मथनि बदतरीन तशद्दुद कयो वञे थो। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त उमरकोट वाक़ियो मिसकीन माण्हुनि सां दहशतगर्दी आहे। जारी कयल बयान में अयाज़ लतीफ़ पलीजे जो चवणु आहे त उमरकोट में ॾहाकनि खां आबाद मिसकीन माण्हुनि खे अजनि खां महरूम करण ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी आहे। अयाज़ लतीफ़ पलीजे जो वधीक चवणु आहे त अदालती फ़ैसिले हुअण जी सूरत में भी तशद्दुद, बेहुरमती या तौहीन जी इजाज़त नाहे। पुलिस ग़रीब ॻोठाणनि, औरतुनि ऐं ॿारनि ते तशद्दुद करे ज़ुल्म ऐं बर्बरियत जी इंतहा कई आहे।